पानामा पेपर्स उन्हनि कागज़नि जो नालो आहे जन पूरी दुनिया जे हज़ार मशहूर शख्सियतुनि जी ऑफशोर कंपनियुनि ज़रिए लिकायल मिल्कियत दुनिया अॻियां ज़ाहिर करे छॾी, जंहिंजे नतीजे में केतिरनि ई माण्हुनि खे पंहिंजनि उहिदनि तां इस्तीफ़ाऊं ॾियणियूं पयूं, जिन में आइसलैंड जे वज़ीर आज़म समेत ॿिया शामिल आहिनि। पानामा पेपर्स 1 करोड़ 15 लख दस्तावेज़नि ते ॿधल कागज़ आहिनि, जिन में 2,14,488 ऑफशोर कंपनियुनि बाबति ॼाण शामिल आहे। उहा तमामु मालूमात पानामा लॉ फर्म ऐं मोज़ेक फोनज़िका जी डेटाबेस तां वरिती वई आहे। पानामा पेपर्स में ॼाणायल समूरियूं ऑफशोर कंपनियूं न सही, पर अक्सर कंपनियूं गैर कानूनी मक़सदनि लाइ ठाहियूं वयूं आहिनि। ऑफशोर कंपनी उनखे चइजे थो जेका कंहिं परॾेही मुल्क में खोली वञे ऐं पंहिंजे मुल्क में ज़ाहिर न कजे। अहिड़ियूं कंपनियूं अक्सर करे पानामा, ब्रिटिश आइसलैंड समेत अहिड़नि मुल्कनि में खोली वञनि थियूं जिते टैक्स घटि हुजे, जीअं वधि खां वधि पैसा कमाए सघजनि। पानामा पेपर्स खे जर्मनी सां तालुक़ रखंदड़ हिकु सहाफ़ी मिस्टेन ओब्रियर मंज़र आम ते आंदो। सहाफ़ीअ खे जॉन डू नाले शख़्स मालूमात में मौजूदु ॾोहनि खे मंज़र आम ते आणण जी शर्त ते खेसि डेटा फराहम कई। जॉन डू सहाफ़ीअ खे 1 करोड़ 15 लख कागज़ फराहम करण बैदि 5 मई 2016 ते पंहिंजो बयान जारी कयो। हुन पानामा पेपर्स मंज़र आम ते आणण जो सबबु दुनिया में वधंदड़ करप्शन खे रोकणु ऐं नाणे जी गैर मुनसिफ़ाणी विर्छ ॿुधायो। पानामा पेपर्स जो मवाद एतिरो वधीक हो जो उन जो तज़ियो करणु हिकु शख़्स या हिकु इदारे जे वस जी ॻाल्हि न हुई। उन करे सहाफ़ियुनि जी हिकु तंज़ीम इंटरनेशनल कंसर्टम ऑफ इन्वेस्टिगेशन जर्नलिज़म (ICI) जे सां राब्तो कयो वियो, जंहिंखां पोइ दुनिया जे 80 मुल्कनि मां 160 मीडिया ऑर्गेनाइज़ेशन गॾिजी उन जो तज़ियो शुरू कयो ऐं 1 साल जे तज़िये खां पोइ उन जो पहिरियों हिसो 3 अप्रैल 2016 ते शाया थियो। अहिड़ी ॼाण मंज़र आम ते ईंदे ई पूरी दुनिया में ममण मची वियो ऐं केतिरनि ई माण्हुनि खे पंहिंजनि उहिदनि तां इस्तीफ़ाऊं ॾियणियूं पयूं, जिन में आइसलैंड जे वज़ीर आज़म जी इस्तीफ़ा बि शामिल आहे। पानामा पेपर्स में पाकिस्तान जे 259 माण्हुनि जा नाला शामिल आहिनि, जिन में पाकिस्तान जे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे 3 ॿारनि मरियम नवाज़, हुसैन नवाज़ ऐं हसन नवाज़ समेत ॿिया शामिल आहिनि। यादि रहे त उन खां अॻु माज़ीअ में टैक्स खां बचण लाइ PTI सरबराह इमरान ख़ान बि ऑफशोर कंपनीअ जो एतिराफ़ करे चुको आहे। उन फ़हरिस्त में इंडिया जे 500 माण्हुनि जा नाला बि शामिल आहिनि, जिन में बॉलीवुड जी मशहूर अदाकारा ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन ऐं ॿिया शामिल आहिनि। पानामा पेपर्स में शामिल दुनिया जे मशहूर शख्सियतुनि में यूक्रेन, अर्जेंटाइन ऐं UAE जा सदर, बरतानवी वज़ीर आज़म डेविड कैमरॉन, शाम जो बशार उल असद, चीन जे अॻूणे वज़ीर आज़म ऐं गॾियल क़ौमुनि जे अॻूणे सदर कोफी अन्नान जे पुटनि जा नाला बि शामिल आहिनि।